अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु तव्हांखे उस्ताद जलाल चांदनी जे हिकिड़े आशिक़ जी माना ॻाल्हि ॿुधाईंदासीं जेको दोस्तों सिंध जे गादी जे हंधि जेको आहे कराची में रहे थो। दोस्तों मेहरान टाउन कोरंगी कराची में इंडस्ट्रियल एरिया जेको आहे उते आहे माना उस्ताद जलाल चांदनी जो हिकिड़ो चाहींदड़ आहे। दोस्तों ये जेके नायाब फ़ोटो आहिनि इहे असांजो दोस्त आहे ज़ुल्फ़कार राजपर, हुनजे वाल तां निकितल आहिनि, उनके वाल था माना असां खया आहिनि ऐं उहो तमामु बहितरीनु फ़ोटोग्राफी कंदो आहे। दोस्तों उस्ताद जलाल चांदनी जो हीउ जेको आशिक़ आहे इहो जेको कोरंगी में रहे थो मेहरान टाउन में। हाणे इहो जेको आहे माना उस्ताद जलाल चांदनी जो माना तमामु प्यारो आशिक़ आहे ऐं तमामु गहरो आशिक़ आहे ऐं उस्ताद जलाल चांदनी जे इश्क में जेको आहे पंहिंजो पाण खे फ़ना करे हाणे कराची जहिड़े शहर में सिंध जे गादी वारे हंधि में हाणे पोइ हिन सोचियो त माना हिते माना होटल खोलींदुसि ऐं उहा उस्ताद जलाल चांदनी जे नाले ते रखंदुसि ऐं उस्ताद जलाल चांदनी जो फ़ोटो उते लॻाए माना ऐं उस्ताद जलाल चांदनी जा कलाम हलाईंदुसि ऐं आवाम ईंदी, आवाम चाहींदी ऐं मोहबतूं ॾींदी ऐं मुंहिंजे होटल ते ईंदी। दोस्तो हिन जवान जे पुटु जॾहिं उस्ताद जलाल चांदनी जे नाले ते होटल खोलियो ऐं उस्ताद जलाल चांदनी जा फ़ोटो लॻाए ऐं जेको आहे हुन ते पेंट ते बि लिखाए छॾी त माना जलाल चांदनी जो होटल। पोइ जीअं ई होटल माना खोलियईं त आवाम जी रश लॻी वई, छो जो उस्ताद जलाल चांदनी जा चाहींदड़ जेके उते अचनि पिया, सिंधी माण्हू जेके सिंधी टोपिन वारा जेके सिंधी सकाफ़त सां प्यारु कंदड़, सिंधी क़ौम सां सिंधी ॿोली सां प्यारु कंदड़ माण्हू उहे सभु अची गॾु थियनि था ऐं पंहिंजी थकावट लाहिनि था, उते वेहनि था, कचरियूं कनि था, हिक ॿिए जा हाल ओरनि था, दिलि विंदराइनि था ऐं उस्ताद जलाल चांदनी जो कलाम बि ॿुधनि था ऐं मोहबतूं विरहाइनि था। दोस्तों उस्ताद जलाल चांदनी जी मोहबत आहे जेका माण्हुनि खे छिके थी पाण ॾे, कशिश थी करे जीअं चकमक छिकंदो आहे पाण ॾे, माना ईअं मक़नातीस वांगुरु माना छिके थी माण्हुनि खे। ऐं जॾहिं असांजी सिंधी आवाम जेके सिंधी जेके असांजा माण्हू जेके आहिनि परे खां ॾिसनि था, सादड़ा माण्हू, असांजा ॿराड़ी जा माण्हू, असांजा मारवाड़ा, असांजा सांगीड़ा जॾहिं परे खां ॾिसनि था त बाबा उस्ताद जलाल चांदनी जो फ़ोटो लॻियो पियो आहे, जलाल चांदनी जो होटल लिखियो पियो आहे, त सभु माण्हू अची उते गॾु थियनि था त बाबा हीअ असांजे सिंधी माण्हू जो होटल आहे, हीअ असांजे जवान सिंधी माण्हू जी फ़ोटो लॻी पई आहे उस्ताद जलाल चांदनी जी, हीअ असांजो जेको बबर शेर फ़नकार हो हिनजो फ़ोटो लॻल आहे। पोइ उते अची गॾु थियनि था ऐं पोइ उते पंहिंजूं कचरियूं थियनि थियूं, वॾियूं माना डिघियूं कचरियूं थियनि थियूं, चांहि बि पीअनि था शौक़ सां, ॿ चांहियूं पीअनि था, संगत खे घुराइनि था, महिमानी अचनि था, दोस्त यार अचनि था त पोइ हुते वठी था अचनि त बाबा हल तोखे होटल ॾेखारे अचां मेहरान टाउन में जेको आहे कोरंगी में। हाणे कराची जहिड़े शहर में उस्ताद जलाल चांदनी जे नाले ते होटल आहे। ॾिस त कीअं, ॾिस आवाम ॾिस केॾी चाहे थी उस्ताद खे, ॾिस केॾी मोहबत थी करे। हाणे ॾिस केॾो उस्ताद जलाल चांदनी जो फ़ोटो माना पेंटिंग कराए माना हिते लॻाए छॾियो अथसि ऐं हिते लिखायो कीअं अथसि ऐं पोइ आवाम ॾिस कीअं थी अचे मोहबतनि में आवाम गिरफ़्तार थियल आहे उस्ताद जलाल चांदनी जी। दोस्तो इहा उस्ताद जलाल चांदनी जी मोहबत आहे दोस्तो, जेका आवाम खे छिकी थी अचे ऐं आवाम खे जेको आहे इहो ट्रेंड माना शुरू करायो आहे। दोस्तों मां चवां थो त इहो उस्ताद जलाल चांदनी होटल वारो जेको ट्रेंड आहे पूरी सिंध में आम थियणु घुरिजे ऐं सिंध जी शहर माना ॻोठ में वाहण वस्ती में उस्ताद जलाल चांदनी नाले सां होटल ज़रूरु हुअणु घुरिजे, चांहि जो होटल, जीअं कोयटा वारनि जा प्याला होटल जिते किथे आहिनि, ईअं भलो न थिए जो उस्ताद जलाल चांदनी नाले ते होटल हुजनि त बाबा जलाल चांदनी होटल ऐं उस्ताद जलाल चांदनी जा कलाम बि उते हलनि। इहा असांजी सकाफ़त आहे, हिन सां सकाफ़त उजागर थींदी दोस्तो ऐं सॼी दुनिया में सकाफ़त असांजी जेको आहे माना मायानाज़ थींदी ऐं मशहूरु थींदी ऐं आवाम ॾिसंदी, दुनिया ॾिसंदी। दोस्तो इहो अजीब न आहे जेको कराची में जेको उस्ताद जलाल चांदनी जा माना चाहींदड़ आहिनि। दोस्तो उस्ताद जलाल चांदनी जा चाहींदड़ तव्हांखे हर जाइ ते मिलंदा, हर जॻह ते मिलंदा दोस्तो, सिंध में मिलंदा, बलूचिस्तान में मिलंदा, पंजाब में मिलंदा, सरहद में मिलंदा। दोस्तो वरी सिंध खां थींदे माना तव्हांखे सिंध जे अंदरि जेको थर में बि मिलंदा, बर में मिलंदा, कच्छ में बि मिलंदा ऐं वरी सिंध खां वेंदे वरी राजस्थान ते बि मिलंदा, ऋण कच्छ में बि मिलंदा, जैसलमेर, जोधपुर, नागपुर, दोस्तो हर जाइ ते मिलंदा, सिंधु नगर में बि मिलंदा, उल्हास नगर में बि दोस्तो उस्ताद जलाल चांदनी जा चाहींदड़ मिलंदा, अहमदाबाद में बि मिलंदा, दोस्तो गुजरात में मिलंदा तव्हांखे ऐं माना उस्ताद जलाल चांदनी जा चाहींदड़ वरी तव्हांखे सऊदी अरब में मिलंदा, रियाज़ में मिलंदा, मके मदीने में मिलंदा, दोस्तो दुबई में मिलंदा, अरब इमारातनि में मिलंदा, माना तव्हांखे कहिड़ी जाइ ॿुधायां जिथे उस्ताद जलाल चांदनी जा माना जेके चाहींदड़ न मिलंदा तव्हांखे।
हर जाइ ते उस्ताद जलाल चाहींदड़ आहिनि। हर जंग में, हर जगह ते, बयाबाननि में, हर जगह ते उस्ताद जलाल चांदनी ॿुधियो थो वञे, मोहबत ॾिनी थी वञे। छो जो उस्ताद जलाल चांदनी कलाम ई अहिड़ा ॻाया ऐं अवाम में अहिड़ो पंहिंजो फ़न जो माना जादू जॻायो जो अवाम जी दिलनि में घर करे वियो। बसि अवाम चवे थी त बाबा फ़नकार आहे उस्ताद जलाल चांदनी, ॿियो को फ़नकार असां तस्लीम ई नथा कयूं कंहिंखे फ़नकार। उस्ताद जलाल चांदनी जे चाहींदड़ ईअं चवनि था, ईअं सम्झनि था। दोस्तो मां चवां थो इहो उस्ताद जलाल चांदनी होटल वारो जेको ट्रेंड आहे पूरी सिंध में आम थियणु घुरिजे ऐं सिंध जी शहर माना ॻोठ ॻोठ में, वाहण वस्ती में उस्ताद जलाल चांदनी नाले सां होटल ज़रूरु हुअणु घुरिजे, चांहि जो होटल। जीअं कोयटा वारनि जा प्याला होटल जिते किथे आहिनि, ईअं भलो न थिए जो उस्ताद जलाल चांदनी नाले ते होटल हुजनि त बाबा जलाल चांदनी होटल, जलाल चांदनी होटल ऐं उस्ताद जलाल चांदनी जा कलाम पियो थिए हलनि। इहा असांजी सकाफ़त आहे, हिन सां सकाफ़त उजागर थींदी दोस्तो। ऐं सॼी दुनिया में सकाफ़त असांजी जेको आहे माना मायानाज़ थींदी ऐं मशहूरु थींदी ऐं अवाम ॾिसंदी, दुनिया ॾिसंदी। दोस्तो मां सम्झां थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो।